सऊदी अरब ऐं क़तर वञी चई छॾियो आहे त हाणे किस्तो खणी न ईंदासीं। मुल्क जी मुआशी सूरत हाल आहिस्ते आहिस्ते ठीक थी रही आहे। अल्लामा इक़बाल जे फ़लसफ़े जे पैगाम ते अमल करण जी ज़रूरत आहे। अॼु असां मुआशी तौर ते आज़ाद न आहियूं। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो योम इक़बाल जे सिलसिले में मुनक़िद तक़रीब खे ख़िताब चयाईं व्याज जी शरह 22% खां घटिजी 15% ते अची वई आहे। जुडिशल कमीशन जे इजलास में सिंध जी आइनी बेंचिस जो फ़ैसिलो न थी सघियो। चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जो इजलास 25 नवंबर ते ॿीहर इजलास सॾायो वियो। इजलास में सुप्रीम कोर्ट जा सीनियर जजिस, कानून वारो वज़ीर, पार्लियामानी मेंबर्स, अटॉर्नी जनरल ऐं पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो बि शरीक थियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त 24 नवंबर ताईं सिंध हाई कोर्ट जा समूरा जजिस आइनी दरख़्वास्तूं ॿुधी सघंदा। इजलास में सिंध हाई कोर्ट में आइनी बेंच क़ाइम करण जूं तजवीज़ूं आयूं आहिनि। वफ़ाक़ पारां हलंदड़ माली साल जे 4 महीननि में सिंध खे घटि हिसो ॾियण जो इंकशाफ। ज़रियुनि मूजिबि NFC, रॉयल्टी ऐं ऑक्ट्रॉय टैक्स जी मद में मिलंदड़ हिसे मां घटि रक़म मिली। टिनी शोबनि में सिंध जो हिसो 6 खरब 33 अरब 60 करोड़ रुपया हो। वफ़ाक़ पारां सिंध खे 4 खरब 58 अरब 61 करोड़ रुपया रक़म ॾिनी वई। वफ़ाक़ सिंध खे मिलंदड़ हिसे मां 1 खरब 74 अरब 98 करोड़ घटि ॾिना। बिजली वापेदारनि लाइ ख़ुशख़बरी। हुकूमत पारां वाधू बिजली इस्तेमाल करण ते सहूलत पैकेज जो ऐलान। पावर डिवीजन जी पधिराई मूजिबि बिजली जे फी यूनिट ते 26 रुपयनि ताईं रिलीफ ॾिनो वेंदो। गुज़िरियल साल जे मुक़ाबले में वाधू बिजली जे इस्तेमाल ते रिलीफ मिलंदो। वाधू बिजली 26 रुपया 7 पैसा फी यूनिट जो फ्लैट रेट ॾिनो वेंदो। पैकेज दिसंबर 2024 खां फरवरी 2025 ताईं लागू थींदो। कुछ माण्हुनि उम्मीद लगाए वेठा आहिनि त अमरीका पाकिस्तान जे मामलनि में मदाख़लत करे। उहे सभु दिलासो ॾींदड़ ॻाल्हियूं आहिनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं निजी टीवी सां ॻाल्हियूं चयाईं हिकु साहिबु चयो आहे त उतां खां कॉल आई त को इनकार नथो करे सघे। मूंखे यादि आहे त नवाज़ शरीफ़ आयल कॉल ते इनकार कयो हो। ॿारनि खे निशानो बणाइण सां कहिड़ी आज़ादी आहे? मासूम माण्हुनि खे निशानो बणाइण कहिड़ी आज़ादी या तहरीक आहे? बलूचिस्तान जे तर्जुमान सरदार अब्दुल रहमान खेतरान जी DIG ऐं BLA खे छॾींदड़ तलत अज़ीज़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं नरमी जो नाजाइज़ फ़ाइदो न वरितो वञे। आज़ादी हासिल करणी आहे त क़लम ज़रिए हासिल कयो। पीपल्स हाउसिंग स्कीम रुगो हिकु मनसूबो नाहे। पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं सिंध हुकूमत ॿोॾ में बेघर थींदड़ ऐं पंहिंजो सभु कुझु विञाईंदड़ माण्हुनि जो दर्द सम्झे थी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो बयान चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन रुगो घरनि जी तामीर नाहे, संदनि ज़िंदगियुनि जी बि नई सिर तामीर कई वेंदी। IMF स्टाफ मिशन सां ॻाल्हियुनि जी तैयारी। मिनी बजट लाइ 7 तजवीज़ूं गौर हेठि। मशीनरी, सनती ऐं वापारी कच्चे माल जी इम्पोर्ट ते अॻुवाट इनकम टैक्स में 1% वाध। सप्लाई सर्विसेज ऐं मुआदनि ते विद होल्डिंग टैक्स में 1% वाध जी तजवीज़ शामिल। मशरूबात ते ड्यूटी में 5% वाध तजवीज़ कई वई। मुख़्तलिफ़ शोबनि में टैक्स जी शरह में वाध जी तजवीज़ बि गौर हेठि।
नफीस नगर भरसा LBOD स्पाइनल ड्रेन में मुफ्त दर्सी किताबन से भरियल बोरियों हथ अचण वाली वीडियो वायरल। गोठ कोट मीर जान मोहम्मद वटा LBOD सिमनाले में उछलायल ब बोरियों इलाके वासिन डिठियों। बोरियों खोले डिठियों वियूं त उन्हनि में दर्सी किताब पियल हुआ। गोठाणन मूजिब किताबन से भरियल ब बोरियों बाहर कढे वरतियों। केतिरियूं ई बोरियों पानी में लुड़ी वियूं आहिनि। मेहर वेझो गोठ मसूसाहड़ में घर जी भित किरण सबब ब नींगर फोत। मीर पुट राशिद साहिड़ ऐं वसीम पुट अली जुल्फकार जोगी भित किरण सबब सख्त जख्मी थी पिया। जख्मिन के तिबी इमदाद लाइ लाड़काने अस्पताल लांदो वियो, जिते ॿिन्ही नींगरनि दम ॾेई छॾियो। वरी वज़ीर पारां वाक़े जो नोटिस वठंदे हैदराबाद कमिश्नर खां रिपोर्ट तलब करे वरिती। जख्मिन जो बहितर इलाज करण जी हिदायत। भारत की क्रिकेट टीम ICC चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान नचण खां इनकार करे छॾियो। भारतीय मीडिया दावा कई आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड चैंपियन ट्रॉफी लाइ पाकिस्तान नचण ते पाबंदी लगाए छॾी आहे। भारतीय क्रिकेट बोर्ड ज़रिए मूजिब भारतीय टीम जूं मैचूं दुबई में कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। मोहसिन नक़वी तरदीद कंदे चयो आहे त भारतीय बोर्ड लिखत में आगाह नाहे कयो। ऑस्ट्रेलिया की सरजमीन ते पाकिस्तान की तारीखी सोभ शाहीनन 8 सालन खां पोइ कैंगरूज के शिकस्त दी छड़ी। कौमी क्रिकेट टीम तरफा ऑस्ट्रेलिया के बी वनडे में 9 विकेटन तां शिकस्त। एडिलेड ओवल ग्राउंड ते खेलियल मैच में साइम अयूब 6 छक्कन ऐं 5 चौकन की मदद से 71 बॉलन ते 82 रन्स ठाहे नुमाया रहियो। अब्दुल्ला शफीक 64 रन्स की इनिंग्स खेॾी, 3 छक्का ऐं 4 चौका हया। पाकिस्तान 164 रन्स जो हदफ 1 विकेट के नुक़सान ते हासिल कयो।